विश्राम करें। छात्र
कायम करे असा हमेशा किरदार खोले रहियो असा किरदार काम कयो असांखे असांजो जेको हलण इहो ई असांखे फ़लसफ़ो मां सेखारियो आहे त इख़लाक़ ऐं किरदार जो तआमुल तव्हांखे ज़रूरु आहे जेसिताईं तव्हां वटि इख़लाक़ ऐं किरदार जी परवरिश थींदी तव्हांजी पसदान में तव्हांजी कुटुंब में तव्हांजी रहनुमाई में जेसीं इन सूफ़ियत जी उन किरदार जी इख़लाक़ जी तालीम थींदी तेसीं तव्हांखे कंहिं क़िस्म जी का बि परवाह न आहे तव्हां ॿियो अॻिते वधंदो छो जो जिते मोहबत हूंदी आहे उते छा मोहबती मिले उहे मोहबती भेण आहे जीअं तव्हां किथां पंहिंजो फ़र्क़ु किथां खां फ़र्क़ु हिन दौर में हिते फितना आहियूं मसद ॾिठो आहियूं माण्हू खे खाए पियो केरु पुट खे खाए पियो पुट पीउ खे खाए पियो केरु बि कंहिंजो कोन्हे तव्हांजो ही इख़लाक़ तव्हांजो ही ख़ुलूस तव्हांजी मोहबतूं हिन जान जे लाइ हिकु पैगाम आहिनि हिन जान खे बि इन पैगाम ते जेको अमल पैदा थियणु खपे ऐं अमल पहिरां ई असांजी उन में निजात आहे त मुंहिंजा दोस्तो तव्हां असां सूफ़ी जो औलाद जो असां सूफ़ी जो पैगाम आहे असां मोहबत जो पैगाम आहे असां
शायर पर उन्होंने के हर कोई मतलब हर मानी पर जो उन्हें फलसफा जिन्हें फलसफा ना है फिक्र ना है जिन्हें ज्ञान ना है जिन्हें कोई मकसद ना है जब पानी जिंदगी में बेहतर चीज करना चाहिए वो नहीं है para सब बात कमाल मानो अनमोल मानो जो तो हमें कीमती वक्त पे गिर आया है और जो अहम से ये बन गया है ये लोगों को सुराग वो बन गया है एक और अल्लाह की आता है इंसान वालों को बदलू तो ये रूह वालों को बदलू तो ये अदब वालों को बदलू तो ये जमीन जो कोई सोच ले रहा है जो कोई सुनी ले रहा है उनके हृदय में ये दुनिया सामने ज़हन जागी पड़े तो हमें शोर जागी पड़े तो हमें रूह जागी पड़े तो हमें अंदर आएगा कहता मास्टर करेगा तो हम जागी पड़े तो ये कई सारी चीज़ें जब हम जागी पड़े तो हमारे कमाल इंसान होता वो तो हमें क्यों सुनते और सुन बोला तो हमें सुन हमारी वो अंदर नहीं आता है पानी वो आदत वो आदत फैलाए वो बेदान वो असान दोस्तों का बाकी तो असानी के साझा नका असानी होता असान मकसद एक और सब महसूस कर विश्वास की मोहब्बत है उनकी बेदिया ये बेदान से अंदर रहा है उनका दोस्तों उनको तरह भगवान अल्लाह से से आभार करते हैं खुश रखे एक बेटी के पुत्र समाज में हाजिर कर दी अल्लाह जो जिक्र थी वो दुआ थी वो मांगने लगा बताते हैं वो अच्छा है वो पसंद है इसी के काम भी आगे हालात को फैलाना तो पहले कुरान के एक होगा पहले कुरान के मध्य लोगों ने पहले कुरान के देखा सो ये लोगों ने ऐसा बताया ऐसा कुछ करो ऐसा कुछ करो कैसी ऐसा की हस्ती खत्म होती जैसे ऐसा की हस्ती खत्म होती ऐसा की हस्ती वाली हस्ती मिलती ऐसा की हस्ती खत्म करे ऐसा की हस्ती वाली हस्ती के हासिल करो ऐसा के पहले तुम्हें खत्म करे ऐसा के तुम्हें इल्म वाले सब हासिल रखी तुम्हें इल्म वाले को हासिल करो ऐसा के पहले नकली जगह आसानी नकली ज़ाहिरी इंसानियत ये आसानी खत्म करे असांखे अशरफ मखलूक वारो इंसानियत खे हासिल करो असांखे हिनजी पाठ ज़ाहिरी जेकी दुनिया में मतलब इश्क फ़लसफ़ा इहो असांखे खत्म करे असांखे उहो इश्क वारो फ़लसफ़ो हासिल करो जेको फ़लसफ़ो हिकु इंसान खे असीम ठाहे इंसान खपे पर अनासरी उनखे जेको उनजो ख़ौफ़ न हुजे उही को केड़ा इंसान आमद जेके को ख़ौफ़ ई कोन्हे
इल्लल्लाह ला इलाहा 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 इल्लल्लाह
जी सेहतमंदी जी दुआ करण पंहिंजे उन सभिनी ख़्वाहिशात जी पूरा करण जी पंहिंजी क़बर खे बि आसान करण हिन जान खे जेका जान मुंहिंजा रब्बा जंहिं बि आहे असां भॼी वेठा आहियूं पर जन्नत बि हुते आहे जेल बि हुते आहे असां नथा चाहियूं त पंहिंजे पाण सां हिन जान खे बढ़ाए पंहिंजे थोरी उमिरि हिन 60 साल जी थोरी जेके शुगर आहे बीपी आहे परेशानियूं आहिनि जेके कारन आहिनि कुलदा आहिनि जेके मेल आहिनि जेके विशेष आहिनि जेके ख़ौफ़ आहे ग़म आहे मुंहिंजा रब्बा असां उन्हनि वटि चाहियूं था जेका तो चयो आहे जंहिंखे ख़ौफ़ न करो मुंहिंजा रब्बा असांखे असांजो हिसाब किताब उन सां करे छॾ जेके मुंहिंजा रब्बा तुंहिंजे मथां में हज़ार तुंहिंजे राह में तुंहिंजे राह जे हंधि ते उहे अज़ीम थी विया पर उन सां बि जेके हज़ार उहे मुज़िम थी विया असांखे उन टोड़े में शामिल कर असांखे उन टोड़े में सोचो कर फरमाए मुंहिंजा रब्बा असांखे उन ॻाल्हि में सोचो कर फरमाए रब्बना आतिना फी दुनिया हसनतन व आखिरत हसनतन व अज़ाब अन्नार मुंहिंजा रब्बा तूं रहमान नहीं रहीम नहीं असांखे रहम कर मुंहिंजा रब्बा असां छो थी रहिया आहियूं असांखे फिक्र छो करे छॾिया मुंहिंजा रब्बा असांखे सिहत हुजे असांखे इल्म अक़ल हुजे असांखे तालीम हुजे असांखे फरमा बरदारी हुजे असांखे वसील असांजा ही सभु कम दस्तूर असांजा सभु दूर कर मुंहिंजा रब्बा असांखे मोहबत कर असांखे मोहबत ॾियण वारो कर मोहबत में हासिलात करण वारो कर मुंहिंजा रब्बा मोहबत में जेको मक़ाम आहे मोहबत में जेको घर आहे उहो जो महबूब जेके तो रहमत आलमीन थियो जेके तो पंहिंजी उमत खां वठी पैदा आदम अलैहिस्सलाम तक उनखे शाहिद कयो मुंहिंजा रब्बा असीं उनखे शाहिद करे वञूं था मुंहिंजा रब्बा जेकी मौजूद हिन देश में मुंहिंजा अल्लाह साईं सभु उन महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी मौजूद हिन देश में ये महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जेकी मौजूद